हालाणी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि ऐं ॿियनि हंधनि ते तेज़ बरसाति पवण करे केतिराई ग़रीबनि जे घरनि जूं छितूं दीवारूं किरी पयूं आहिनि। पेनू फ़क़ीर ग़रीब मिस्किन मारूड़नि जी ज़िंदगी अजर बणिजी वई आहे, जॾहिं त तेज़ बरसाति सबबि हालाणी जा अक्सर रोड रस्ता बरसाति जे पाणी सां भरिजी विया आहिनि। मुख्य रस्तनि ते घरनि, कॉलोनियुनि, रोड, मंदर, हालाणी मेन स्टॉप मां बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि माण्हुनि लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोलर हेल्थ सेंटर बि बरसाति जे पाणी जी तलाह जो मंज़र ॾेख ॾियण लॻो आहे, जॾहिं त मरीज़नि खे अच वञ में सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। 15 ॾींहं खां पवंदड़ बरसाति सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। हिननि मुतालबो कयो त शहर में हंगामी बुनियादनि ते पाणी नेकाल कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।